मूंखे यकीन ई नथो अचे त तूं ईअं एतिरो जल्द घर पहुची वञे। ॿुधाए हला त तो ते कंहिं महिरबानी कई? न बना हिकु कातिल मेहरबान नथो थी सघे, पर जे हू मेहरबान आ त पोइ कातिल कीअं बणबो? केर अदा कंहिंजी ॻाल्हि पियो करे? उन जी ॻाल्हि पियो कयां जंहिंजी ॾिनल ज़िंदगी मां खैरात में खणी घुमां पियो। ख़बर नथी पए त हू मेहरबान आ या अदा वॾे जो कातिल। जे अदा वॾे जो कातिल आ त मुंहिंजे मथां मेहरबान छो थियो? न बना हाणे उनखे सज़ा ॾियां त कहिड़ी? माफ़ कयांसि या मक़्तल में आणे बीहारियांसि? ही छा पियो चई अदा? छा असां अदा वॾे जे कातिल खे महिरबान सम्झी माफ़ कंदासीं? न, हरगिज़ न। पर मूंखे यकीन नथो अचे त इहे ॻाल्हियूं तुंहिंजी ज़बान मां निकिरंदियूं। न बना इंसान खे बदिलजण में हिकु लम्हो बि नाहे लॻंदो। ऐं मामूली ठोकर बि इंसान खे सुधारे छॾींदी आहे। पर मां त हिकु क़यामत जहिड़ी राति मां गुज़री आयो आहियां। उन क़यामत जहिड़ी राति में मूं वॾनि वॾनि शातीरनि खे भॼंदे ऐं भुरंदे ॾिठो आहे। मूं ॾिठो आहे मौत जे इज़राइल खे पंहिंजिन हिननि अखियुनि सां ॾिठो आहे। उन इज़राइल खे जेके ॾिसण खां पोइ चङा भला पंहिंजे पेरनि ते नाहिनि बीही सघंदा। पर तुंहिंजो भाउ मौत जे इज़राइल खे ॾिसण खां पोइ बि तुंहिंजे अॻियां साबित कदम बीठो आहे। साबित कदम बीठो आहे। तव्हां क़यामत जहिड़ी राति मां गुज़री आहियो ऐं असांखे ख़बर बि न पई। हर इंसान जी ज़िंदगीअ में अहिड़ी राति ईंदी आहे, पोइ हर इंसान सुधरी वेंदो आहे। नाहे सुधरंदो त सिर्फ़ शैतान।